अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय चैनल। अॼु थर्ड व्लॉग ऐं अॼु मूंखे कटिंग लॻाइणियूं आहिनि ऐं हिकिड़ा बिज लॻाइणा आहिनि। सभिनी खां पहिरीं त मूं ग्लासनि ते सुराख करे छॾिया आहिनि। हाणे हीअ आउं छबी बि खणा, हाणे या छो पई खणा, पन्नी छो पई खणा, इहो तव्हांखे अॻियां हली ख़बर पवंदो। बेसिकली आउं अॼु हिकिड़ो जुगाड़ करण वारी आहियां, तव्हांखे ॿुधाईंदमि जुगाड़। ऐं इहो जुगाड़ हले थो की कान थो हले इहो तव्हांखे ॿुधाईं। सभिनी खां पहिरीं हीउ सामान खणी पाण मथे था हलूं। अड़े शिट, कटिंग्स त विसरी वेंदी जेके पाण खे लॻाइणियूं आहिनि। एप त खणी हलूं गॾोगॾु। ही मुंहिंजूं कटिंग्स आहिनि, एप था खणूं पाण ऐं मथे था हलूं पहिरीं। हाणे कटिंग्स मूंखे ठहंदियूं आहिनि। इहो मुंहिंजी अम्मी वई हुई होटल ते मानी खाइण, मुंहिंजे लाइ कटिंग्स खणी आई। हाणे ही हलनि थियूं कान थियूं हलनि, इहो पाण बाद में फ्यूचर में ॾिसंदासीं। फ़िलहाल कटिंग त लॻाईंदासीं, एक्सपेरिमेंट त ज़रूरु कंदासीं। सभिनी खां पहिरीं मुंहिंजे जेके सीडलिंग्स आहिनि इन्हनि खे पाणी ॾियणो पवंदो। इहे सुकी वियूं आहिनि, शाम जे टाइम ते हुननि खे पाणी ॾींदी आहियां, सुबुह जे टाइम ते पाणी ॾींदी आहियां। हाणे हीअं सुकी वियूं आहिनि। ही टमाटनि जूं आहिनि, इन मां सिर्फ़ु 2 ई पुखिया आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। उनजो मक़सदु इहो आहे त 2 पुखिया आहिनि, ॿिया कान पुखिया आहिनि। हिन जो मतिलबु सीड जी क्वालिटी इलाही सुठी कान्हे। ठीकु आहे, हिन में पंहिंजी ग़लती न आहे। हिन में 10 सीड विधा आहिनि, रुॻो 2 ई पुखिया आहिनि। ऐं मिर्चनि जा त काफ़ी सुठी ग्रोथ आहे, बसि सही चइबो। हुनखे 10 खनि त मूं लॻाया। ही मिटी आउं खणी अची हलां। हीअ मिटी उहा आई आहे एलोवेरा जी, जेका तव्हां लास्ट व्लॉग में ॾिठी हूंदी, मूं कढी हूंदी आहे साॻी मिटी आहे। इनखे पाण यूज़ करण वारा आहियूं। सभिनी खां पहिरीं पाण संदगी खई, ओ ज़बान स्लिप थी वई, संदली। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे मूंखे पाणी विसरी वियो, मूं छा पई कयो। हिन मिटी में पाण विझंदासीं रेती ऐं कोकोपीट, छो जे करे हीअ मिटी पूरी तयार हुई। पर सीडलिंग्स जे लाइ ऐं पाण कटिंग जे लाइ पाण खे ड्रेन वारी मिटी खपंदी। इन जे लाइ थोरी रेती ऐं विझां पई कोकोपीट हिन में। कोकोपीट बि मूं विझी छॾी, मूं रेती बि विझी छॾी। हाणे हिनखे पाण मिक्स कंदासीं। हिन में जेके पथर वथर आहिनि इन्हनि खे पाण खे कढणो पवंदो, छो जे करे इहे पाण खे नुक़सानु ॾींदा। साफ़ सुथरी मिटी विझणु खपे। एक्स्ट्रा पथर कढी छॾींदासीं, हिनखे सही तरीक़े सां मिक्स कंदासीं। हाणे पाण गिलास हेठां खणी आया हुआसीं, पर जेके 2 पोट जंहिंमें पाण सीडलिंग लॻाईंदासीं इनखे बि खणणो पवंदो पाण खे। ऐं इहा अख़बार मां खणी आई आहियां, ॿिज मां खणी आई आहियां। हाणे इहो तव्हां पुछंदव छा जा ॿिज आहिनि। हाणे मूं सीडलिंग न, अड़े कटिंग लॻाइणी हुई मूंखे। पोइ वरी मूं हिकिड़ो फ्रूट पे खाधो, हुनखे इंग्लिश में त ग्रेप फ्रूट चइबो, सिंधी जो नालो विसरियो वञे मूंखे। हाणे उहो खाधो बि मूं चयो हाणे इहो बि पाण तजुर्बो करे था ॾिसूं त घर जा जेके आम फ्रूट आहिनि उन्हनि जो रेट कहिड़ो आहे। उहो वाक़ई में पुखनि बि था, पंहिंजी पनीरी ठहे बि थी या न। हाणे हिन में मूं अख़बार विझी छॾी आहे। हाणे पाण हिन में मिटी विझंदासीं। मिटी खे टेप टेप ऐं बिगड़ा बार बार तव्हां ॾिसो पिया। इन जे लाइ छो जे करे हवा हेठि थी वेंदी आहे, उन जे लाइ पाण खे टेप टेप करे बैलेंस कंदा आहियूं मिटी खे। हाणे पहिरीं हिन में मिटी विझी, उन खां पोइ पाण ॿिज विझंदासीं। उन खां पोइ पाण पंहिंजी कटिंग्स जे लाइ जेके गिलास खणी आया आहियूं उन्हनि जो यूज़ कंदासीं। हाणे पाण खे अगरि ॿिज लॻाइणा न, पाण सभिनी खां पहिरीं हिनखे सही तरीक़े सां पाणी ॾींदासीं, जो एतिरो जो ॿाहिरि ताईं पाणी निकिरी अचे। फ़िलहाल पाण जेसिताईं ही पाणी चुइजे थो, पाण गिलासनि में विझी था छॾियूं। ही गिलास ऐं खणी आई आहियां, फॉक सां करे मूं हुन में सोराख करे छॾिया हुआ होल्स। हाणे उन्हनि में हेठां अख़बार ॾेई हिननि खे बि पाण फिल कंदासीं मिटी सां। अख़बार अची वई। हाणे हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो आहे त तव्हां अख़बार लॻायो, ॿियो तरीक़ो हूंदो आहे त तव्हां थोरी पंहिंजी मिटी खे आली करे हिन में मिटी भरियो, ज़री सी मिटी जी लेयर भरबी। उन खां पोइ हथ या कंहिं शइ जी मदद सां हिनखे सख़्तु करे छॾिबो। उन खां पोइ तव्हांखे कंहिं अख़बार या ठिकरी, माना जेको पंहिंजो हूंदो आहे पोट हूंदो आहे, उन जे टुकड़ा जेके पाण विझंदा आहियूं उन्हनि जी विझण जी ज़रूरत कान पवंदी। हाणे इहो मेथड मूं पाण यूज़ करे कान ॾिठो आहे, यूज़ करे ॾिसंदमि, तव्हांखे बि ॾेखारींदमि। हाणे हिन में पाण पहिरीं सभिनी में मिटी भरे था वठूं। उन खां पोइ हिनखे पाण मथे खणी वेंदासीं। पोइ पाण खे कटिंग्स लॻाइणियूं आहिनि। हाणे कटिंग आउं फस्ट टाइम बि लॻायां, मुंहिंजो बि तजुर्बो आहे। मुंहिंजो हाणे अम्मी खणी आई आहे, पाण कटिंग लॻाए था ॾिसूं। मूं सर्च करे वरितो त कीअं कटिंग लॻंदी आहे, छा हूंदो आहे, कीअं पाण एलोवेरा जो बि यूज़ थींदो आहे। अगरि नथो हले, माना कटिंग नथी लॻे त ख़ैरु आहे, को नुक़सानु कान्हे, मिटी ॿीहर यूज़ थी वेंदी। अगरि कटिंग्स लॻी थियूं वञनि त उहो पंहिंजो VIP तजुर्बो थी वेंदो। त अॼु बेसिकली सॼी वीडियो तजुर्बे जे बुनियाद ते ठहियल आहे। माना हेॾी वीडियो ॾिसी छॾी, हिकिड़ी लाइक त कान कई आहे तव्हां यार, ईअं न कंदा करो न। जल्दी 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 लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट बि कयो, किनू जा सुठो कंदा करियो।
माण्हू खे ख़बर पवंदी त मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे, कहिड़ी शइ सुठी कंदी आहियां, फलाणो फलाणो। ठीकु आहे न, सम्झ था करियो। सभई मिटी सां भरिजी विया आहिनि। हाणे पाण हिनखे ॾींदासीं पाणी। हाणे पाणी पाण पहिरीं छो त वरी उनजो रीज़न इहो हूंदो आहे त अगरि पाण फर्ज़ करो सीड्स लॻाए छॾिया या कटिंग्स लॻाए छॾियूं, पोइ पाण पाणी ॾींदा आहियूं न त उहे पंहिंजी जॻह ते हिली वेंदा आहिनि। त अगरि कटिंग करे हिले थी त उहा कॾहिं बि कान लॻंदी। ऐं सीड्स पंहिंजी जॻह ते हिलंदा, अंदरि पाण जिते ॿाहिरीं तरफ़ लॻाया आहिनि अंदरि दॿी वेंदा तॾहिं बि नुक़सान आहे। हाणे ही कटिंग आहिनि। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थी त हिनखे कटिबो कीअं। हाणे पहिरीं त ॻाल्हि हीअ पंहिंजी हिकिड़ी कटिंग आहे। हेठां खां पाण 45 डिग्री ते हिनखे कटींदासीं। उन खां पोइ हेठां जा जेके बि पता आहिनि सभु पाण खे कटणा आहिनि ऐं मथां जा जेके पता आहिनि न उन्हनि खे पाण 2 या 3 एतिरा रखंदासीं। हिन जा पता वॾा आहिनि, इन जे लाइ आउं अधु कटियां पई। छाजे करे, अगरि पंहिंजा वॾा पता हूंदा, वरी गुल बि लॻा पिया हूंदा त एनर्जी सॼी पंहिंजी जड़ूं ठाहिण में न इन में वेस्ट थी वेंदी। ऐं कॾहिं बि पता सभु कान कढिबा न, त सभई कढी छॾींदा त काठे खे लॻंदो अड़े ही त कुझु आहे ई कान, माना मरी वई आहियां। त उन जे लाइ थींदो आहे। एलोवेरा मूं कटे छॾी आहे। हाणे ही जेके प्लांट्स आहिनि इन्हनि खे आउं ॿिए साइड थी करां। इते ई पाण पंहिंजी कटिंग्स रखण वारा आहियूं। सभिनी खां पहिरीं पाण हिते वारे वारे रखूं था, उन खां पोइ पाण कटिंग लॻाईंदासीं। एलोवेरा में पुठियां डिप करे ईअं पाण खे कटिंग्स सभु लॻाइणियूं आहिनि। हाणे कटिंग लॻाइण जो इहो हूंदो आहे त हेठां तव्हांखे जेतिरो तव्हां अंदरि हिनखे विझो पिया न, उन में 2 खां 3 नोट्स अचणु खपनि। उन मां ई ग्रोथ थींदी आहे, उन मां ई जड़ूं निकिरंदियूं आहिनि। हाणे मूं सभु रखी छॾियूं न। हाणे खारो हुन लाइ खणी आईसि, हुन मथां खारो रखंदसि। उन खां पोइ आउं पनी चाढ़े छॾींदमि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे ही खारो पूरो पवे ई कान पियो। ऐं ॿियो वॾो खारो हेठि खणी वञण जी हिमत कान्हे, वरी हेठि वञा वरी खणी अचां। उन लाइ पाण ॿियो को जुगाड़ त लॻायूं, ॿियो सोचूं सोचूं सोचूं। अड़े हा, बाल्टी जो बि यूज़ थी सघे थो। हाणे हिन बाल्टी जो यूज़ करण सां पाण खे रोज़ 15 खां 20 मिंट हिन बाल्टी खे वापसि खणणो पवंदो। ही ॿिजां पहिरीं लॻाया ऐं हिन जे मथां कोकोपीट जी लेयर लॻाईंदमि। ऐं पाण सिंपली हिन ते स्प्रे करे हिनखे पाण छांव वारी जॻह ते रखी छॾींदासीं। हिन जा रिज़ल्ट्स आउं तव्हांखे ॿुधाईंदुमि। पर उन खां पहिरीं तव्हां मुंहिंजे वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब करे छॾियो। पाण नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। ऐं पंहिंजो प्यार प्यार कमेंट्स बि छॾे ॾींदा करियो यार, पढ़ंदमि।